اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الحمد للہ رب العالمین والصلاة والسلام علی سید المرسلین وخاتم النبیین وعلی آلہ واصحابہ اجمعین۔ پیارا دوستو، اج اوہاں کے ایک انتہائی پیارے جلیل القدر صحابی جو کو مجھے سونے حبیب جو عاشقہ پروانواں دیوانواں انہی صحابی جی مختصر ترین تواں کے حقیقت ॿुधायां थो، जेका मुहबत वारी आहे, जेका प्यार वारी आहे। छो त जेतिरियूं प्यारियूं ॻाल्हियूं मुंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जूं आहिनि, ओतिरियूं ई प्यारियूं संदन ग़ुलामनि जूं आहिनि। उहे ग़ुलाम जन मुंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम ते जानियूं क़ुर्बान कयूं, पंहिंजा घर, पंहिंजा तड़, पिछाड़ी जो पंहिंजा वतन सभु क़ुर्बान करे महबूब जे क़दमनि जी ख़ाक अची थिया, ऐं उन्हनि खे अलाह साईं वरी उहा अज़मत बख़्शी जंहिंजी का इंतिहा कान्हे। क़यामत ताईं अचण वारा सभु कामिल वली जेतिरा बि आहिनि, मगर जेको सहाबी जो शान आहे उन खे केर बि कोन थो पहुची सघे। सो आऊं तव्हांखे ॿुधायां थो हज़रत सुहैब बिन सुनान रूमी रदी अल्लाह ताला अन्हो जो मुख़्तसिर हिकिड़ो बयानु तव्हांखे ॿुधायां। हज़रत अनस रदी अल्लाह ताला अन्हो खां रिवायत आहे त पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मुख़्तलिफ़ मुल्कनि ऐं नस्लुनि मां हक़ जे मामले में सबक़त करे गोए खणंदड़ चार आहिनि। साईं ही हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु जी रिवायत आहे। ही मुंहिंजी हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़बान मुबारक आहे। सुभान अल्लाह। पाण फरमायाऊं त हक़ जे मामले में जेके गोए खणी वञण वारा आहिनि उन्हनि मां अरबन मां जेको आहे सो असां पाण आहियूं। माना हबीब करीम साहिब लौलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अरबन मां असां पाण आहियूं, ऐं ॿिए नंबर ते रूमियनि मां हज़रत सुहैब रज़ी अल्लाह ताला अन्हु, ऐं ईरानियनि मां हज़रत सलमान फ़ारसी, ऐं हबशनि मां हज़रत बिलाल। मुंहिंजा साईं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसो त अरबनि मां पंहिंजे लाइ पाण फरमायूं, पर पोइ हक़ जे मामले में गोए खणंदड़नि जा नंबर कीअं विरिहाया अथऊं। माना उहो को अरब न आहे, ॿियनि मुल्कनि जा माण्हू आहिनि। हज़रत सुहैब रूमी, अंदाज़ो लॻायो, मुसाफ़िर साहबी आहे, मिसकीन साहबी आहे। उनखे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा उहा अज़मत बख़्शी जो पाण पंहिंजी ज़बान सां गवाही ॾिनऊं त हक़ जे मामले में सुहैब गोए खणी वियो। इहे रूमियनि मां,
ऐं ईरान वारनि जे लाइ ॾिसो अरब न आहे, ईरान जो आहे उहो बि मुसाफ़िर ऐं मिसकीन साहिबी आहे, उहो आहे हज़रत सलमान। सुभान अल्लाह व बिहम्दिही, क़ुर्बान हज़रत सलमान जे शान तां। मुंहिंजा साईं वरी हज़रत सोणे बिलाल जी तव्हां अज़मत जो अंदाज़ो लॻायो जो महबूब साईं पंहिंजी ज़बान मुबारक सां था फ़रमाइनि त हबशनि मां हक़ जे मामले में हज़रत बिलाल गो खणी वियो। सुभान अल्लाह व बिहम्दिही, सुभान अल्लाह अल अज़ीम। मुंहिंजा साईं तव्हांजी ख़िदमत में अॻिते आऊं अर्ज़ु कयां त हज़रत ॻाल्हि त हली पई हज़रत सुहैब रज़ी अल्लाह ताला अन्हो जी, त हज़रत अमीरुल मोमिनीन हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हो जे ज़माना मुबारक हो, जॾहिं पाण हज़रत अमीर उमर सख़्तु ज़ख़्मी थी पिया, तॾहिं संदन हुकुम मुबारक सां हज़रत सुहैब रूमी रज़ी अल्लाह ताला अन्हो 3 ॾींहं नमाज़ जी इमामत कई ऐं उनखां पोइ हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो शहादत माणी। हाणे अवां पाण हज़रत सुहैब रूमी रज़ी अल्लाह ताला अन्हो जी अज़मत जो इन मां अंदाज़ो लॻाए सघो था त उनजी केॾी अज़मत हुई, जंहिंखे अमीर उमर पंहिंजे ज़ख़्मी थियण खां पोइ इमामत जो इहो शर्फ़ बख़्शियो। मुंहिंजा साईं हज़रत सुहैब रज़ी अल्लाह ताला अन्हो जे मामले में हिकिड़ी रिवायत जेका पाण हज़रत सुहैब रज़ी अल्लाह ताला अन्हो पाण रिवायत कई आहे, उहे फ़रमाइनि था, यानी हज़रत सुहैब रज़ी अल्लाह ताला अन्हो फ़रमाइनि था त मां हुज़ूर नबी करीम साहिबुल औलाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन खां ही अखर ॿुधा आहिनि। उहे कहिड़ा आहिनि त पाण फ़रमायूं त जेको माण्हू निकाह करण वक़्तु महर अदा करण जो वाइदो करे पर उन वाइदे पूरे करण जी सची नीयत न रखे, अहिड़ो माण्हू अल्लाह जे नाले में उन औरत सां धोखो करे हुनखे पाण लाइ हलाल थो करे, अहिड़ो माण्हू क़यामत जे ॾींहुं ज़ानियनि जे टोले मां गॾु हूंदो, यानी ज़ानियनि जे टोले सां गॾु हूंदो। ऐं उहो माण्हू जेको कर्ज़ु वठे पर कर्ज़ु वापसि करण जी नीयत न रखे, सो ख़ुदा जे नाले में ठगी करे पराओ माल पाण लाइ हलाल थो करे, अहिड़ो माण्हू क़यामत जे ॾींहुं चोर थी उथंदो। मुंहिंजा साईं ही हदीस हज़रत सुहैब रूमी रज़ी अल्लाह ताला अन्हो बयानु कई ऐं इन हदीस मंझां बि तव्हां असांखे केॾो वॾो दर्स थो मिले। अल्लाह ताला तव्हां ऐं असांखे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत ऐं निस्बत नसीब करे ऐं महबूब जे आशिक़नि सचनि साहबनि जी मुहबत सां सरफराज़ फ़रमाए ऐं उन्हनि जे नक्श क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।